जे करे वफ़ात मूंखे मिली आहे करबला जे करे, हुसैनी हो रहा सैयद जो दुआ जे करे। अली के सिर रखी मूं इश्क जो मज़ो वरितो, अली के सिर रखी मूं इश्क जो मज़ो वरितो, मूं कयो रक़्स हो मक़तल में बस बका जे करे। नवाब शाह जा, लोशे जा, सागर जा, गयूर, उस्ताद उहदेदार साहिबान, स्टेट ते वेठल असांजो मरकज़ी सदर साईं गुलाम रसूल महर, साईं मोहम्मद रफ़ीक निज़ामानी नायब सदर, डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं मुख्तार सोलवी साहब, असांजे डिवीज़न जो सदर साईं मोहम्मद गनी साहब, डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी साईं माशूक बगन साहब, असांजे ज़िले जो सदर साईं पीर मुज़फ़र, ज़िले नवाबशाह जो सदर साईं असगर, बाक़ी तक़रीबन जेके मूंखां नाला चेयरमैन फेडरल ऑफ सिंध हाजी मोहम्मद अशरफ भरोई साहब या सभई ताक़त जा दोस्त साहिबान, अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद बेकार दोस्तों, फेडरल की जदोजहद, फेडरल की तहरीक, फेडरल के मामले में हले हुई असांखे तकरीबन 40 साल थी है। भाई शुगर लो हो रही है। जोश जज्बा है उहे हिन वक्त जे इन लहंदड़ सिज वांगुरु आहिनि जो असीं वींदे वींदे इहो पैगाम ॾेई था वञूं त राति ईंदव, राति खां पोइ इहो पैगाम ॾियो था त नई सुबुह ईंदी, नई सुबुह जा किरणा तव्हां सभु नौजवान आहियो जेके नई सिज सां किरणनि सां उभरंदो ऐं तंज़ीम ऐं उस्ताद जे मफ़ाद जे लाइ हक़नि जी जदोजहद जे लाइ अॻिते तव्हां जेको आहे सॼे क़ाफ़िले खे खणी हलंदो। तंज़ीम जे जदोजहद जा जेके मरहला हलनि था उनमें अलाए छो असीं वञी एतिरा अणॼाण थियो वञूं जो असांखे ख़बर कोन थी पवे त हीअ तहरीक जा मक़सद कहिड़ा आहिनि। तहरीक जा मक़सद उहे ई आहिनि जेके 3 साल अॻे पाण रखिया हुआ। पाण 3 साल अॻे इहा शइ रखी हुई, बाबा डेट आहे अपॉइंटमेंट खां उस्तादनि खे रेगुलर कयो, अॼु बि इहे चवंदा आहिनि पिया। पाण इहो कयो बाबा तव्हां सर्विस स्ट्रक्चर असां मुताबिक़ कोन रखियो आहे उस्तादनि, गवर्नमेंट रखियो हो त प्राइमरी जो उस्ताद प्राइमरी में हूंदो, सेकेंडरी में कोन वेंदो, जेको PhD 14 में 16 में 16 में 17 में वेंदो इहो तव्हां अनाउंस कयो, तव्हांजी कैबिनेट अनाउंस कयो, उनजे हिकिड़े पासे ते अमल कंदे तव्हां 14 में असां रखियो ऐं वरी उन खां पोइ असांजे लाइ अॻिते छा आहे 16 ऐं 17 कॾहिं मिलंदो उन ते तव्हां ख़ामोश आहियो। ऐं रुगो असांजी मरकज़ी क़यादत ते इहो इल्ज़ाम कोन्हे त 7 तारीख़ उन काल ॾिनी हुई जेका 2021 में शायदि ऐं उन में सभई उस्ताद गॾु हुआसीं त उते त गवर्नमेंट जेको आहे ईअं कंदी आहे त बाबा एग्री इहो ई सारो सरदार शाह हो जंहिं लिखी ॾिनो हर हिकु पेज ते बाबा एग्री पंहिंजे हथनि सां लिखियल उन शइ ते इतबार कबो आहे, मोटी अचिबो आहे, तहरीक जेको आहे वाइंड अप कबी आहे हुनखे परसूं कबो आहे कबा हिन ते नोटिफिकेशन। उन ई साॻे ॾींहं ते असांजा ई दोस्त निकिरी चवनि त क़बूल कोन्हे, पहिरीं तंज़ीमी भञकड़ी इहा हुई। इहा जेका भञकड़ी असां कई त पोइ की था तव्हां चई सघो त असीं हिन सॼे क़ाफ़िले खे अॻिते वठी हलंदासीं। आउं सम्झां थो त इहे जेके माण्हू कनि था ख़ुदा बेईमानी न करियो, मुनाफ़िकी असां न करियो, लकीर कढी अहिड़नि माण्हुनि खे धार करियो त बाबा तूं ग़लति आहीं, तो तंज़ीम जे तहरीक खे नुक़सानु ॾिनो आहे, उन माण्हू खां कंहिं पुछाणो कोन कयो। उन खां पोइ वरी जेकॾहिं ड्यूटी न कंदो आई पड़ गया मोर दोस्त हुआ उन पुछाणो बजाए सोशल मीडिया ते कयो ऐं उहो पुछाणो रुगो उस्ताद या तंज़ीम जे माण्हू खां कोन पियो थियो, उहा असांजी ॿोली पूरी दुनिया में सरकार
थोड़े तेरी पोस्ट देख ली थी मैंने। उनका को देख के जेड़ा मुंह आयो ते ऐलान पे करो खबर तक करो 3 साल में नतीजो कोन मिलो 7 दफा तवाजे को मुख्तलिफ रूपन में कराची दा का कया उन्हनि 17 का कंदड़न का बकौल मरकजी क़यादत जे आज हिन वर्कर कन्वेंशन में आऊं पूछा को नतीजा केड़ा वठी आया वो सब का कंदड़ जेकर को नतीजो न वठी आया तो ये सब का कंदड़ की अगवानी कंदड़ नौजवान होजन केरो लीडर होजे शेरे उस्ताद होजे या मफान जो बादशाह होजे पर वो तो कसूरवार है जेको जो परसो भागल होंदो वो तो सभई कसूरवार है जेको उस्ताद अभी तो बैठ के ठीक अभी काम करें। जरूरत शहरियत अजब पाण खामोश छुआ अजब आखिरी वर्ती कमेटी में मुताबो इलेक्शन जो ऐं भले तो वासो तहरीक जो ऐलान न कयो ठीक है जून जुलाई 2024 का अगली वर्ती कमेटी जी जेका असां फेब्रुअरी में अप्रैल में कई हुई इन वर्कर कमीशन में तमाम या ॿुधाइण चाहियां थो वर्किंग कमेटी में सभई दुनिया मौजूद हूं जिला मौजूद हुआ सारी हम क्या दोजा मानो ठेके कयो के तहरीक न हलायो इलेक्शन जो ऐलान कयो भले पंजा मानो कयो पर इलेक्शन जो ऐलान कयो मुद्दो पूरो थी वियो वरी उन सारी हम क्या दोस्तन या दोस्त उतरी चवन तो अजो की वर्किंग कमेटी इलेक्शन कमेटी में जोड़ दियो के महीने तहरीक जो ऐलान कयो लेका कोई इलेक्शन कमेटी जोड़ दियो वो जगह वही हाउस में जी अॼु जेको आहे पंहिंजो तकरीरूं थियनि थियूं मुज़ाकरा थियनि था शाम थी थी वञे हितां दोस्त थी वञनि ॿार ॾींहं चवनि दादा फ़ाइदो कुझु कोन हो आयासीं रुॻो कचहरी करे ॾींहं हलिया वियासीं पर हितां जेकॾहिं केरु हुनजो पाण मां झले तो हुनखे पाण इहो जवाबु ॾियो दादा जेके तव्हां फ़ैसिला कया असांखे क़बूल हूंदा पर जॾहिं हिते फ़ैसिला थियनि त वञी आऊं चवां बाबा आऊं हिन फ़ैसिलनि सां बदल कोन आहियां ही जे रवायतूं आहिनि ही जे छुड़वानी आहे इहा ई सबब बनी आहे जो सरकार असां ते हावी थियण जी कोशिश करे पई ऐं महसूस कराए थी त असीं तव्हां उस्तादनि ते हावी आहियूं ऐं डायरेक्ट असां ते हू तनक़ीद कंदी रहे थी तनक़ीद कंदे कंदे इन ॾाढे ते पहुती आहे त तइलीम तबाह तइलीम जा इदारा तबाह उन खां पोइ हुन डायरेक्ट सिध ते उस्ताद ना असेंबली में भी जेको हमलो कयो आहे वो उस्ताद ते सिर्फ हमलो कोन्हे उस्ताद जी इज्जत उस्ताद जो वक़ार उस्ताद जो तक़द्दुस ते हमलो आहे सरदार शाह साहब तू 4 साल मिनिस्टर एजुकेशन रहियो आई जेकॾहिं तूं आमूर उस्ताद ते खणी थो तो उस्ताद हिन में 1.5 लख उस्तादनि मां हिकिड़ा 3 उस्ताद न उस्ताद जेके 3000 उस्ताद न आहिनि 20,000 माण्हू सिर्फ़ आहिनि वरी हुन तूं थो चवी नवां उस्ताद मिलण वारा उहे असां देश में आंदा जेके देश में कोन आया उहे न आहिनि त वरी तूं चवी थो त ही इलाइक़े जेके आहिनि उन्हनि एशिया में ग़लति पॉलिसी कर असांखे ॾेई छॾी ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थो कयां जॾहिं हू दावो कनि वरी तूं थो चवी त ही सभु बेवकूफ़ वाइसराय बणिया वेठा आहिनि सभिनी शयुनि में सरदार शाह तूं एतराफ़ कंदो अची तो तू नाहिल वज़ीर रही नाहिल तरीन वज़ीर रही कबूल करी थो जेको पाण कबूल थो करे ना नाहिल आहियां महिरबानी हिन में तुंहिंजी थिए तो ख़ुदा जे वास्ते तइलीम उस्ताद क़ौम जे बचनि जी जान छॾ ऐं तइलीम खां पोइ छॾ ॿिए पासे वञ तुंहिंजे लाइ बहितरीन वज़ारत जेका आहे उहा ड्रामनि ऐं फिल्मनि ऐं अदाकारनि वारी हूंदी तूं वञी उन वज़ारत में वेह नहीं इकड़ी आपाशी वाली जी है पर जे सभनी कमियुनि ऐं कोताहिनि जे बावजूद सिंध जो उस्ताद तइलीमी इदारा तव्हांजा न टीओ हलाईंदा न टीओ हलाईंदा न डायरेक्टर हलाईंदो सेक्रेटरी हलाईंदो न मिनिस्टर साहब तूं हलाईंदो अॼु जेकॾहिं सिंध जी तालीम हले थी प्राइमरी खां ॿार हाई स्कूल ताईं पहुचे थो हाई स्कूल जो ॿार कॉलेज ताईं पहुचे थो कॉलेज जो ॿार यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो IIT टेस्ट थी ॿार वेही कामयाब थिए थो पंहिंजो जाम हासिल थिए ही सिंध जे उस्ताद जी महिनत ऐं तालीम जो सबब आहे
ये सही जदोजहद खे कहिड़े लफ़्ज़ में तूं ईअं खुले छॾी, इहा तुंहिंजी ज़बान क़ाबिले क़बूल कोन्हे। ऐं असांजी ॿोली तो वांगुरु बदइख़लाक़ी वारी कोन्हे। असांजी ॿोली हीअ आहे त नाहिल वज़ीर सरदार शाह तुंहिंजा तालीम खाते में सभु अमल ठॻीअ जो था। तूं हर कंहिं सां वाइदा करे, तूं जेके उन्हनि ॻाल्हियुनि मां फिरी थो वञी, इन करे सिंध उस्ताद हाणे जेको उथियो आहे, सिंध जो उस्ताद हाणे जेको जाॻियो आहे, सिंध जो उस्ताद इन करे कोन उथियो आहे, तूं उस्तादनि में तफ़रीक़ पैदा करण जी कोशिश थो करे। तूं उस्तादनि में वेठल उस्ताद उन्हनि कारी रिढनि जेके नाले में उस्ताद सॾाईंदा पर तुंहिंजी हद में वेठल आहे। ग़लति त तोखे ॿुधाइनि त तूं नए ऐं पुराणे उस्ताद जो रीक ॾालाए उस्तादनि जे को छड़ो छड़ कंदे भुलियल आहीं तूं। सिंध जो उस्ताद जॾहिं उस्ताद जी ॻाल्हि ईंदी, जॾहिं उस्ताद भले उहे वॾा उस्ताद छो न हुजनि, असांजा नौजवान उस्ताद तंज़ीम खां अलावा जेकॾहिं कराची विया हूंदा, उन्हनि जे मथां जॾहिं लठ लॻी हूंदी त असांजे उन ज़ईफ़ उस्ताद रिटायर उस्ताद खे को दर्द थियो हूंदो, उन उतार पुकार कयो हूंदो त मज़म्मत कयूं था उस्तादनि जे मथां। ही उस्ताद जा जज़्बा आहिनि। जेके क़ौमूं पंहिंजे उस्ताद जी इज़त नथियूं कनि, जेके क़ौमूं उस्ताद जी तज़लील कनि थियूं, जेके क़ौमूं उस्ताद खे हिरासमेंट में रखनि थियूं, उहे कहिड़ी बहितर तालीम जेका असां क़ौमुनि खे ॾींदियूं। आउं सम्झां थो त मुसलसल उस्तादनि जे मथां वाच करणु, एप लागू करणु, बायोमेट्रिक लागू करणु, उस्तादनि जा जाइज़ मसइला जेके एग्री कराया उन्हनि जे इंदाइण, उन्हनि सभिनी मसइलनि जो ज़िम्मेदार न नौजवान उस्ताद आहे जेको कराची वियो, न मर्कज़ी क़यादत आहे जेका कराची वई, न असांजा उहे नाराज़ पोस्ट उहे आहिनि। सभिनी मामलनि जो जेको ज़िम्मेवार आहे उहो ई नाहिल वज़ीर सरदार शाह आहे जेको सभिनी मसइलनि खे हिदायत कयो ऐं सभिनी मसइलनि जो ज़िम्मेवार उस्ताद जे कराइणु घुरिजे। इन करे असां ही नारे सां कराची अचूं पिया त सरदार शाह तुंहिंजा हुकुम जेके उहे ज़रूरी न आहिनि। हिकिड़ी अहिड़ी पार्टी जंहिंमें वेही तूं जमहूरियत जी ॻाल्हि थो करी, जमहूरी पार्टी जी ॻाल्हि थो करी, पर उते तूं पंहिंजा इहे फरमान थो हलाईं त तुंहिंजा इहे फरमान, तुंहिंजी इहे सरदारी जागीरदारी हुकुम, तुंहिंजा इहे फरमान क़बूल न आहिनि। जेसिताईं तो सरदारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। जेसिताईं तो सरदारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। इन करे ही जेको अॼु जो इजलास आहे, अॼु जो इस्लाम जो मक़सद ई आहे त पहिरीं रोज़गार जे लाइ संको थो टोड़े। असांखे तरतीब खपे, असांजो हक़ आहे, असांखे बेनिफिट खपनि। दोस्त हेठि वेही तालुकनि में आम कचहरियुनि में ॻाल्हि कनि था दादा, हिन माण्हुनि खे पंहिंजा पंहिंजा मफ़ाद आहे, हे सीनियरनि खे पंहिंजो मफ़ाद आहे, वरी सीनियर खां कुझु चङा नौजवाननि खे पंहिंजो मसइलो खपे, छो न खपे। हर माण्हू पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे इन जे लाइ जेकॾहिं तव्हां चओ था त स्ट्रक्चर मिले ऐं वॾे में वॾी जेका पुकार आहे स्ट्रक्चर मिले, उहो नौजवान उस्ताद थो करे। बाबा जॾहिं स्ट्रक्चर मिलियो त पहिरियों फ़ाइदो कंहिंखे थींदो? जेको सीनियर सोरह में वेठो आहे उहो 17 में ईंदो त पोइ जंहिं घड़ी खे जेका सर्विस स्ट्रक्चर मिले थो गुलाम रसूल 17 में ईंदो न, उनमें जेको आहे हाजी नाज़िर 17 में ईंदो न, जंहिंखे हाणे उहो वञो आहे रिटायर थियणो आहे, बाक़ी सीनियर खे उहे पंहिंजे हक़ जे लाइ छो जेको आहे तव्हां कोन कंदा। अजीब क़िस्म जी फिनामिना तव्हांखे यार ज़हन में विहारी वई आहे। इन करे मां सम्झां थो ही सभु शयूं मैनेज थियल आहिनि उस्तादनि खे वेठाइण लाइ। इन करे उस्तादनि खे वेठायो था छो त उस्ताद क़ौम में शऊर पैदा करे थो। उस्ताद ॻोठनि में ॻाल्हियूं आम माण्हुनि ताईं पहुचाए थो। छा थो पहुचाए? माण्हू ॻोठ वारे खे चए थो त ॻोठ जो रस्तो कोन्हे, ॻोठ वारे खे चए थो त पाणी कोन्हे, ॻोठ वारे खे चए थो त तुंहिंजी तालीम कान्हे, ॻोठ वारे खे चए थो त सरकारी अस्पताल में इलाज कोन्हे। इहो शऊर सिंध जो उस्ताद ॾे थो, तूं उन शऊर खे दॿाइण जे लाइ डायरेक्ट हमलो सिंध जो उस्ताद ते करी थो। इन करे सिंध जो उस्ताद न उस्तादनि जो सिर्फ़ु धनी आहे, तालीम
इंशाअल्लाह असी बार सिंध जे सभिनी भाषाउनि माण्हुनि खे चवंदा अचूं था त तव्हां जेके तालीमदार आहियो, जेके वकील आहियो, जेके सहाफ़ी आहियो, अचो सिंध जे उस्ताद ॾांहुं। सिंध जो उस्ताद पंहिंजी जंग कोन थो विढ़े, हिन क़ौम जी जंग थो विढ़े। ऐं जेकॾहिं तालीम बहितर चाहियो था त सिंध जे उस्ताद खे मज़बूत कयो। कमज़ोरी हर जॻह ते हूंदी, असांजे ज़माने में समाज जा माण्हू आहिनि, असांजे उस्तादी अॾे में के माण्हू कमज़ोर ज़रूरु हूंदा, पर उन कमज़ोरी खे साम्हूं रखी तव्हां डायरेक्ट किरदार उस्ताद ते ॻाल्हायो, इहो कतई क़बूल न कंदासीं। ऐं आउं सम्झां थो त जेके सवाल अॼोके हाउस में उथारिया आहिनि, उहे काफ़ी सवाल जेके आहिनि उहे तंज़ीम जे ताक़तनि जे जनरल बॉडी जा सवाल आहिनि, उहे तव्हांजे वर्किंग कमेटी जा सवाल आहिनि, उहे तव्हांजे डिविजनल जनरल बॉडी जा सवाल आहिनि, उहे सिंध जी वर्किंग कमेटी जा सवाल आहिनि। इहे सवाल उते ही सवाल जेका मीडिया जेके इदारा तव्हां सॼो पाण को हिते वेठा आहिनि, सरकार खे ख़बर कान्हे, सरकार जा माण्हू तव्हां सां गॾु वेठल हूंदा जेके हुननि खे पंहिंजो ही पैगाम पहुचाईंदा। असीं सिंध जा उस्ताद रोज़गार लाइ त मिलंदासीं, पर सभिनी खां मथे जेका आहे उहा पंहिंजी इज़त आहे, रोज़ी खां मथे इज़त आहे। अलामा इक़बाल चई वियो आहे त अलामा इक़बाल जो हिकिड़ो शेर है तो उड़ानों से पलट आते हैं, उड़ानों से पलट आते हैं और फिर शोर करते हैं, परिंदे भी समझते हैं शजर के टूट जाने को। उस्ताद कौम जो बण किरंदे ॾिसे थो, भले थोरो शक छोड़ो ये पकी दांगुर, पर जेकॾहिं उनखे तव्हां कर्म सां खीरे और वण खे वढंदव त सभु उस्ताद जे उते गॾु थींदा। ऐं ॿियो त एकता है लाहौरी, तव्हां सभु उस्ताद आहियो, एकता है लाहौरी उस रिज़्क़ से मौत अच्छी जिस रिज़्क़ से आती हो परवाज़ में कोताही। इज़त खां मथे का शइ कोन्हे। असांखे रोज़गार खपे, असांखे वसीला खपनि, पर उस्ताद जी इज़त ऐं वक़ार ते जेको हमलो थियो आहे इहो मामूली शइ कोन्हे। दोस्त चवनि था अदा दरगुज़र कयो, माफ़ी वठंदो बसि कान खतमु। बाबा जी इहा शइ तव्हांजे मथां हावी थी वई त पोइ उस्ताद जो वक़ार इज़त कहिड़ी रहंदी मुआशिरे में। हिन करे असीं उस्ताद जी इज़त ऐं वक़ार जे लाइ निकिता आहियूं, पंहिंजे हक़नि जे लाइ निकिता आहियूं। कंहिं बि शइ खां इंशाअल्लाह हथ कोन खणबो ऐं गॾोगॾु अॼोको हिन स्टेज जो सहारो वठी आउं ही ऐलान थो करणु चाहियां, ॿुधाइण थो चाहियां। आउं सम्झां थो त मुंहिंजा दोस्त जेके तव्हां हाउस में आहियो हुन शइ जी तारीफ़ कंदव। तालकनि जी कारिन पटनि जी तहरीकां, तालके में मुलाहिरनि जी तहरीक ताईं, तालकनि जे मुलाहिरनि जी तहरीक खां ज़िले जे मुलाहिरनि जी तहरीक ताईं, ज़िले जे मुलाहिरनि जी तहरीक खां डिविजनल कन्वेंशन ताईं, 23 तारीख़ कराची ताईं पैटर्न अलॻि ऐलान तहरीक में लखल आहे। हिन तहरीक दौरान तव्हां विज़िटूं कराए, हिरासमेंट कराए, जंहिं उस्ताद जे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे इंतकामी कार्रवाई हूंदी, न क़बूल कंदासीं तव्हांजे मक़सद खे तव्हांजे साज़िशुनि खे, तव्हांजे इरादे में कोन्हींदासीं तव्हांजे इरादे में ॾह दफ़ा ग़ैराज़ो कयो, न मञींदासीं तव्हांखे घणनि खे तव्हां ग़ैराज़ो कंदो। असीं तहरीक में आहियूं, असां तव्हांजे इन्हनि सभिनी कार्रवाइनि ते कोन था वञूं। असांजे ज़िले सागर में 10 प्रोजेक्ट थियनि पिया, असांजे ज़िले सागर में ताको जो उस्ताद सां कार्रवाई थी, असांजे चिपरे में, असांजे कंडे आदम में असां वटि तमामु घणी कार्रवाई शुरू थी आहे, पर असीं हिन शयुनि खां घबरायूं कोन पिया। असां चऊं था तव्हां पंहिंजी कार्रवाई कयो, पर असीं सम्झंदासूं त असां तहरीक में आहियूं, असांखे हक़ आहे त असांजे ऐलान खां अॻे उहो उस्ताद जेको ड्यूटी कंदड़ आहे, पर तहरीक दौरान जेकॾहिं हू ग़ैराज़ो नज़र अचे थो तहरीक जे प्रोग्राम में आहे, तव्हां हुनखे गोश्त ॼाणायो त कतई क़बूल न कंदासीं, छो त हुनजी पोणी कारकर्दगी इहा आहे हू पढ़ाईंदड़ उस्ताद आहे, हू बच्चनि खे तालीम ॾींदड़ उस्ताद आहे। हिन करे आउं सम्झां थो अॼु खां पोइ हिन हाउस ते तव्हां हुनजी तारीफ़ कंदो। हलंदड़ तहरीक में ठेका कार्रवाई थी, उहा इंतकामी कार्रवाई हूंदी, हथ मथे खणी तारीफ़ करियो। जेकॾहिं का कार्रवाई थी उनखे सिंध जो उस्ताद क़बूल न कंदो, न कंदो, न कंदो, इहा जेका कार्रवाई हिरासत तव्हां कंदो। उन खां पोइ ही जेको काफ़िलो कराची आ वञे पियो, हुन में इलाही उमिरि हलाया पिया वञनि, तहरीक
वारा फोटो। ॾाढी थधी आहे। आउं सम्झां थो त अॼोके हिन प्रोग्राम जो मक़सदु इहा त एक्शन कमेटी ये नौजवान चाहिए नौजवान पर कोई में दाखिल है से फिल्म वक्त ए फिल्म बी फिल्म सी अदा असा के इन फिल्म में इन प्रोडी खबर कान हुई असा के तई हलाई लाऊं असा का नाम एक्शन कमेटी 1 एक्शन कमेटी 2 एक्शन कमेटी 3 ऐं वो त्या उन ॾींदासूं तव्हां पर दोस्तनि जी राय भली हूंदी तव्हांजो पंहिंजो राय हूंदो त तव्हां में ही प्लान ठाहे रखिजे पर असां चवंदासूं त प्लान जो ॿ टे ऑप्शन तव्हां वटि हूंदा पोइ इहो इख़्तियार असां वरी एक्शन कमेटी खे ॾींदा आहियूं त तव्हां जेको आहे नेक्स्ट जेकॾहिं का कार्रवाई थिए थी पंहिंजी ॻाल्हि ते त पोइ तव्हां जेको आहे कहिड़ो फ़ैसिलो कयो था हिन जो इख़्तियार तव्हांखे हूंदो हालतूं ॾिसी पोइ इहे फ़ैसिला कबा आहिनि हिन करे आउं गुज़ारिश कंदुसि अॼोके हिन कन्वेंशन जे सभिनी वेठल दोस्तनि खां त अॼु डिवीज़न सतह जी एक्शन कमेटी जो ऐलान कयो कहिड़ी एक्शन कमेटी हूंदी ज़िलनि मां कहिड़ा माण्हू हूंदा उन जा नाला आउं सम्झां थो हिते हाउस में पेश करियो हर ज़िले मां ॿ माण्हू हुजनि ऐं उन खां पोइ डिवीज़न जो माण्हू हुजे उहा एक्शन कमेटी हुजे उहा एक्शन कमेटी कहिड़ी एक्शन कमेटी आउं सम्झां थो त अॼु ई हर ज़िले में ठहणु घुरिजे पहिरीं ॿी ऐं टी कहिड़ी एक्शन कमेटी तालुके में ठहणु घुरिजे ऐं उन खां पोइ ॿी प्लान हितां वापसि ॾींदासूं उन खां पोइ हर ज़िलो पंहिंजे तालुकनि में ऐं हर तालुको पंहिंजे सेंटर में दोस्तनि सां वञी राब्ता करे ऐं तव्हांजी वाच रिपोर्ट सोशल मीडिया ते नज़र अचे इहे न त अॼु वेठा आहियूं मानी खाधीसूं तकड़ियूं ॿुधोयूं वियासूं पोइ सॼे मक़सद जो फ़ाइदो ई कोन्हे पोइ ही कहिड़ी ज़बरदस्त आहे ऐं उन खां पोइ आउं सम्झां थो प्रेस मीडिया खे घुराइणु घुरिजे आहे ऐं अॼोकी सॼी कार्रवाई ठाहिणु घुरिजे प्रेस जी ठाहिणु घुरिजे जेका इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया खे ॾियणु घुरिजे गॾोगॾु अॼु ही जेको प्रोग्राम आहे जी पुॼाणी में पहुचे थो त आउं सम्झां थो तव्हां ॿाहिरि इहो वाइदो ऐं वचन कंदो त असां गॾियल तौर ते निकिरंदासूं रुॻो ॿिए ॻाल्हियूं कोन कंदासूं त रोड ते बि ऐं ॾाढी अॼोके ॾींहं में निकिरी ॿाहिरि मुज़ाहिरो कंदासूं जेको डिवीज़न सतह जो मुज़ाहिरो हूंदो ऐं ॿाहिरि निकिरी इहो ऐलान कंदासूं पर आउं सम्झां थो इहे सभु माण्हू जेके अॼु हिन हाल में वेठल आहियो इहे कूड़ा हूंदो इहे न मुज़ाहिरे लाइ ॿाहिरि निकिरूं त पोइ उते हिते वेठल जेकॾहिं 150 आयो 200 आयो ॿाहिरि निकिरूं त 50 ग्राम नहीं बचो इहे सभई गॾु हूंदो मुंहिंजी राय आहे त इहो ॿाहिरि निकिरी मुज़ाहिरे जी सूरत में असां उहो मुज़ाहिरो रिकॉर्ड करायूं उन सां गॾोगॾु आउं सम्झां थो त डिवीज़न सतह जा दोस्त हिकिड़ो ड्राफ्ट ठाहिनि ऐं उहा कमेटी जेका आहे उहा कमिश्नर खे याददाश्तनामो ॾे डीसी खे याददाश्तनामो ॾे आला डायरेक्टर खे कापी ॾे ऐं उहे कापी मथे ते वञणु घुरिजनि ही सभई अमल जेकॾहिं थियनि था त पोइ पंहिंजी ही जेका कन्वेंशन आहे उहो कामयाबु थींदो पर जेके इन्हनि शयुनि खां हटी था वञूं त पोइ जेको आहे सो पाण सम्झूं था त का पाण उहा कामयाबी हासिल न कई तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं पर हाणे जंहिं दौर में रहूं था हींअर केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे माण्हू कोन पासा वठनि पिया मुसीबत ऐं इन में पंहिंजो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे पंहिंजी ॻाल्हाए पोइ थकी पवंदा आहियूं सरकार वटि त सभु ताक़तूं आहिनि पैसो बि आहे फोर्स बि आहे असां वटि पोइ कोन पासो वठंदा आहियूं त हाणे ॾाढा वापसी थी करे कंहिं कोन पासे में ॻाल्हाए करे निकिरी अचिजे त इहो ज़हन में रखी छॾियो जे निकिरण वारो बस आहे त पोइ अॼु हिन हितां निकिरंदे ई निकिरण वारो बस कजो त हाणे निकिरणो आहे जेकॾहिं बीहणो आहे अटल मर्यादा हुजे यकीन मुहकम हुजे यकीन मुहकम अमल पे न मोहब्बत खातिर आलम जिहाद जिंदगानी में है ये बरकों की शमशीर वाह वाह सही वाह अटल इरादे सां वेंदो ही तनकीदूं ही कमज़ोरियूं ही तंज़ीमी मामला डिस्कस कबा कंहिंजो कहिड़ो आहे हका डिस्कस कबा अॼु सरकार जे मुसलसल नाले ते असांजे बचनि जे लाइ जेको सरकार पॉलिसी एडॉप्ट कई आहे नई जेका अनाउंस कई आहे त आईंदा ग्रेजुएटी ऐं उन्हनि खे जेको आहे सो ग्रुप इंश्योरेंस ग्रेजुएटी रिटायरमेंट जेका आहे पेंशन इहे कोन ॾींदासीं असांखे भले मिले पर ज़रूरु मुंहिंजो भाउ मुंहिंजो भाइटियो मुंहिंजो ॿियो ही नौजवान जेको उस्ताद ईअं रहियो आहे जेके हिनखे तव्हां टेक प्रोटेक्शन फुरे था छॾियो त पोइ गवर्नमेंट इदारनि में छो अचनि पोइ प्राइवेट इदारनि में वञनि रियासत जो ई हक़ आहे त रियासत जंहिंखे रोज़गार ॾे उनजा जेके सिद्धांतों जा वसीला रद्द था कयूं तव्हांजे सॼी पॉलिसियुनि खे हालांकि सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे ॻाल्हाइणु घुरिजे पर उस्ताद इन सभिनी पॉलिसियुनि खे रद्द थो करे
असीं मुनज़म हूंदासूं त इंशाअल्लाह पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदासूं। आउं सम्झां थो त माण्हू चवण लाइ त अंदर में हले छा आहे, अंदर में हले छा आहे, ख़बर कान्हे त छा आहे। ख़ुदा करे त तव्हां ऐं असां जेको चऊं था, असांजे अमल ऐं असांजे किरदार उन में कोई जेको फ़र्क़ु न हुजे। छो त हिकिड़े शाइर चयो आहे, इहो आख़िरी शेर चई मूं लाइ तव्हांजो टाइम वरितो आहे त मोती हैं इनके तह में, अञा ख़बर कोन्हे पाण सभई वञूं केॾां पिया। मोती हैं इनके तह में कि पत्थर किसे खबर, मोती हैं इनके तह में कि पत्थर किसे खबर, दिल तो समंदरों से भी गहरे हैं दोस्तों। मेहरबानी। ये असांजो हाजी साहब जे सभिनी पासनि खां